नाज़रीन, कोयटा में चमन फाटक वेझो धमाके में 14 ॼणा शहीद ऐं औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमले में ट्रेन खे जुज़वी नुक़सान पहुतो आहे, जंहिं ते 10 गाॾियूं तबाह थी वियूं ऐं भर वारियुनि इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। धमाके बैदि जाफ़र एक्सप्रेस खे कोयटा रेलवे स्टेशन ते रोके वियो। वज़ीर आला बलूचिस्तान जे ख़ासि मावन शाहिद रिंद चयो आहे त हमले में शहीद थियलनि में एफसी जा 3 एहलकार बि शामिल आहिनि। दहशतगर्दनि मासूम शहरियुनि खे निशानो बणायो। हमलो अमन दुश्मननि जी बुज़लाणी कार्रवाई आहे। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां बि धमाके जी मज़म्मत कई वई आहे। पर ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधायूं त कोयटा में चमन फाटक वेझो धमाके में 14 ॼणा शहीद थी विया आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। हमले में ट्रेन खे जुज़वी नुक़सान पहुतो आहे, जंहिं ते 10 गाॾियूं तबाह ऐं भर वारियुनि इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। धमाके बैदि जाफ़र एक्सप्रेस खे कोयटा रेलवे स्टेशन ते रोके वियो। वज़ीर आला बलूचिस्तान जे ख़ासि मावन शाहिद रिंद चयो आहे त हमले में शहीद थियलनि में एफसी जा 3 एहलकार बि शामिल आहिनि, जंहिं तहत दहशतगर्दनि मासूम शहरियुनि खे निशानो बणायो। हमलो अमन दुश्मननि जी बुज़लाणी कार्रवाई आहे। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां पिणु धमाके जी मज़म्मत कई वई आहे।